अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां हां फराशा। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध में औरतुनि जे क़त्ल वाक़िअनि ते सेनेट में बहस। शेरी रहमान, ख़ालिदा चांडियो ऐं गुला भारो जे क़त्ल वाक़िअनि खे शर्मनाक करार ॾेई छॾियो। सेनेटर नसीमा एहसान ॻाल्हाईंदे चयो त ख़ालिदा चांडियो ऐं गुला भारो जे क़त्ल वाक़िअनि सभिनी खे ॾुखाए छॾियो आहे। ख़ालिदा चांडियो खे हजूम आॾो गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। गुलाम भारो के अदालत में घर वठी वही कत्ल किया वियो। पीपी सेनेटर बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो आहे त संद हुकूमत ॿिन्ही वाक़िअनि जो नोटिस वरितो आहे। जांच हली रही है। ऐवान बहस बाद मामलो सेनेट के इंसानी हकनि वारी कमेटी खे माणे छॾियो। सलामती काउंसिल में रूस अमेरिका के पेश कयल ईरान मुखालिफ करारदातुनि खे रद्द करे छॾियो। रूसी नुमाइंदे करारदात के वाशिंगटन की चिड़ ॾियारींदड़ कोशिश करार ॾींदे चयो आहे त उन जो मक़सद बहरान के असल सबबनि के नज़रअंदाज करे ईरान के अकेलो करणु आहे। बहरीन, सऊदी अरब, यूएई ऐं कुवैत पारां करारदात की हिमायत। करारदात में ईरान का हुरमुज़ ते हमला बंद करण ऐं टूल खत्म करण जो मुतालबो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां झड़पनि बावजूद जंग बंदी बरक़रार आहे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान सां कंहिं बि वक़्तु मुआहिदो थी सघे थो। अमरीकी सदर दावा कई आहे त अमरीका जा 3 डिज़ास्टर जहाज़ कामयाबी सां आबनाई हुरमुज़ पार करे विया आहिनि। अमरीकी जहाज़नि ते हमलो बि कयो वियो, पर उन्हनि खे को बि नुक़सान नाहे पहुतो। नंढियुनि ॿेड़ियुनि खे तबाह कयो वियो आहे। ईरानियुनि जी हुकूमत जिन्हनि जे हथनि में आहे। ईरान डील वारनि मुआहिदनि ते बैयत न कई त अमरीका इंतहाई शदीद हमला कंदो। ईरान जो अमरीका ते जंग बंदी की भञकड़ी करण जो इल्ज़ाम। खातमुल अंबिया के तर्जमान मूजिब अमरीका खुमैर, सिरिक ऐं कशम जज़ीरनि मथां हमला कया। अमरीका पारां फिज़ाई हमला कुछ मुल्कनि के सहकार सां कया विया। हुन चयो त अमरीका ईरान फजीरा बंदरगाह ते भी ईरानी पहिरीं जहाज़नि खे निशानो बणायो। ईरान फौज फौरी कार्रवाई करे दुश्मन के मुंहतोड़ जवाब ॾिनो। इतलात वारे वफाकी वजीर अता तारड़ चयो आहे त भारतीय वजीर आज़म नरेंद्र मोदी हिन वक्त आलमी सतह ते अकेलाई जो शिकार आहे। वजीर आज़म शहबाज शरीफ के विजन ऐं फील्ड मार्शल की जंगी हिकमत अमली से जंग में पाकिस्तान के कामयाबी मिली। अज दुनिया पाकिस्तान के अमन की अलामत तौर ॾिसी रही है। इस्लामाबाद में तक़रीब के खिताब कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त हक़ जी जंग में पाकिस्तान न रुगो अस्करी पर सफ़ारती ऐं बयानिया के महाज़ ते कामयाबी मानी। पूरी कौम सियासी इख्तिलाफन का बालातर ऐं मुतहद थी दुश्मन जो मुकाबलो कयो। अॻूणे वफ़ाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मार्शल लॉ, नई इलेक्शन ऐं निज़ाम की तब्दीली समेत कुछ भी थी सके थो। ईरान जंग के करे मामलो रुकजी वियो। कुछ न कुछ थियण वारो आहे। असांखे बि को इशारो नाहे मिलियो ऐं नई वरी इशारनि ते हलण वारा आहियूं। नौशर फिरोज में अदालत में पेशी के मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी दांगी ज़रिए इलेक्शन खटण जी आदी आहे ऐं आदी ॾोहारी के ॾोह खां सवाइ मज़ो नाहे ईंदो। फौज ऐं अदलिया शफ़ाफ़ चूंडूं कराइनि त पीपी 30 सैकड़ो वोट बि न खणंदी। रावणवे जो सोलंगी विरोधी तकरार तां वाटड़ू नौजवान मारिजी वियो। धुरियुनि विच में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो। हिक ॿिए मथां फायरिंग। होटल ते कम कंदड़ पोरत राबेल जुणे जो गोली लगण सबबि ज़ख्मी। लाड़कानो अस्पताल नियंदे रस्ते में फौत। 3 महीना अॻु मेले ते धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़े बाद तकरार। अॻु में भी 3 नौजवान क़त्ल थी चुका। ॿीहर छिक पवण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल।